बाबा लॉकडाउन खुलियो बाबा मुबारकू लॉकडाउन खुलियो हाणे स्कूल वेंदासीं असां लॉकडाउन खुलियो लॉकडाउन खुलियो बाबा लॉकडाउन खुलियो मुबारकू स्कूल वेंदासीं हाणे स्कूल बि खुलिया लॉकडाउन खुलियो लॉकडाउन खुलियो अरे हेॾे अरे तोखे कंहिं चयो आहे लॉकडाउन खुली वियो आहे लूसी कहिजा अहिड़ी हरकत न करे पुलिस खंभे न खणी वञे ग़रीब जो ॿारु आहे पिटिया ख़ुदा जा वठी तो लॉकडाउन खुली वियो लॉकडाउन पिणे वारो खुली वियो आहे तुंहिंजी इन हरकत जे करे माण्हू बाज़ारूं न शहर जो रुख कनि थिए अफ़रा तफ़री त पोइ केरु पूरो पवंदो अहिड़ी हरकत न कर बीमारी आहे वॾो ख़तरो लॻो पियो आहे मुल्क में लॉकडाउन खुली वियो दादा वज़ीर आज़म ऐलान कियो आहे लॉकडाउन खुलियो हा मिठे नूर सबू हा लॉकडाउन खुलियो मुबारकू अड़े मूंखे सॼी ख़बर आहे वात पटिया छोड़ा त वज़ीर आज़म ऐलान कयो आहे वज़ीर आला नाहे कयो ऐलान अरे तूं कहिड़ो इस्लामाबाद में थो रही जो वफ़ाक़ जे ऐलान ते वठी थो कंदो त माना लॉकडाउन खुलियो लॉकडाउन अञा सूबनि नाहे खोलियो लॉकडाउन तूं सिंध जे सुहिणे शहर कराची में थो रही कराची में नाहे खुलियो लॉकडाउन वठी थो वावेला कंदो त पुलिस न खणी वञे निभागा छो दादा भया असां ख़ुशी जो इज़हार बि न कयूं छा लॉकडाउन खुलियो आहे बाबा लॉकडाउन खुलियो आहे ख़ुशी जो इज़हार कयूं था ख़ुशी तो मल्हाई पियो कहिड़ी रे माणे चपरां जी शादी आहे हिते जो ख़ुशी तो मल्हाईंदो वठी हलो घर दादा भया अम्मा जे लाइ न चवंदो कर ॿाहिरि रोड ते बीह करे अरे हलो चिबा वात पटिया जूतो न हणाए हक़ ते तव्हां जहिड़नि पोड़नि खे अंग्रेज़ घरां कढी छॾींदा आहिनि न इन उमिरि में तूं रे कहिड़ो अंग्रेज़ यहूदिया जो पोड़नि खे घरां थो कढी भॼ पुलिस थी अचई थी पुलिस या बीह हा छा थियो पुटु त भला ख़ैरु त आहे अबे खे चवां अम्मा चपरा सम्झाए पंहिंजे हिन पोड़े ॾाॾे ओबाए खे छो अबा छा थियो चाचे ओबाए खे जूतो न आयो मांसि न तॾहिं तो रड़ियूं करई हा छो छा थियो चाचा ओबाया ॿाहिरि वटे तो रड़ियूं कंदो लॉकडाउन खुली वियो पए हुकूमत खे ख़बर त ॾेखारे पॉज़िटिव करनिस वेंटिलेटर जे हवाले बेवकूफ़ चरियो आहे शुकुर थियो जो मां अची वियोमांसि मौक़े ते भॼायोमांसि पुलिस जो भउ ॾेई करे तोखे अलाह आंदो चाचा ओबाया न त जाई मुंहिंजे पुट खे खंभे खणी वञे न अबे खे चवां चरियो थी सादो थी पार त अथव अबा तव्हांखे चरियो बेवकूफ़ आहे न त हिन महिल इस्पताल में वताई आहे टेस्टूं कराईंदो बसि ॾाढा ओबाया डिॼाए न बाबा माफ़ी वरितीसीं तौबा कईसीं बसि न कंदासीं ॿिए फेरे भला ॾे ख़बर दादा काॾे वियो हुई हा वियो हुउमि इहो धरती टीवी ते ईद जो प्रोग्राम हो इहो जो कमदारगिरी आहे ओॾे वियो हुउसि हा हा ॾिठो आहे मीर मोहम्मद लाखो नबू कमदार हुनजो प्रोग्राम ॾिठो आहे महिमान केरु हुउसि दादा महिमान ॾाढा भला हुअसि रिकॉर्ड करे आहियां मोबाइल में अचु हेॾिया ॾेखारिया हली हेॾिया हा ॿिए हेठि संदर ते ॿिए ॾेखार दादा ॾेखार हा हेॾुसि रिकॉर्ड करे आयो आहियां हा ही अथई हा ही ॾिस ॾिस अची वई न मज़ो दादा एॾा वॾा फ़नकार अचनि था टीवी जा अदाकार असांखे वठी त न वियो आहे कॾहिं वठी वेंदो मां छो न वठी वेंदुमि तोखे चरिया पर थोरो सियाणो त थी न चरियो थी करे ॿाहिरि बीह रहे लॉकडाउन खुली वियो चरिया बीमारी सां मज़ाक न करो या ॿाहिरि वञे त ख़्याल सां थोरो मास्क पाए वेंदो कर ॿाहिरि चरिया बेवकूफ़ हा बसि
आइंदा न कंदुमि बसि आइंदा न कंदुमि तोबा बसि वठी हलिजांइ मूंखे थोरो मिलणु जुलणु परे खां माना परे खां माण्हू खे सलाम दुआ कर भाकुर पाईंदासीं पोइ बि बीमारी ख़तमु तलाउ ख़ैरु करे पूरी दुनिया ॾे पोइ भाकुर ई भाकुर हूंदा। दोस्तो जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।